इतवां खे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना में वाध थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में थियल हलफ़ बरदारी तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी खां हलफ़ वरितो आहे। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, आसिफा भुट्टो, सनम भुट्टो, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अॻवान बि शरीक थिया। बिलावल भुट्टो खे परॾेही वज़ारत जो कलमदान ॾिनो वेंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना में वाती आहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। ऐवान सदर में थियल हलफ़ बरदारी तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी बिलावल भुट्टो खां हलफ़ वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सलाइन ते मौजूद आहे। कुर्बान ॿुधाइजो, बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। जी बिल्कुल, पाकिस्तान पीस पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ऐवान सदर में वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी उनखे हलफ़ खणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, काबीना जा मेंबर उते मौजूद हुआ। तक़रीब में संदसि वालिद अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मौजूद हो। संदसि भेण आसिफा ज़रदारी पिणु मौजूद हुई। हलफ़ बरदारी जी तक़रीब ऐवान सदर में जॾहिं मुनक़द थी त काबीना जा मेंबर भी उते मौजूद हुआ। पहिरियां सदर वज़ीर आज़म खे हलफ़ कोन खणायो ऐं काबीना मेंबर खे कोन हलफ़ न पिया खणायो, पर उन खां पोइ ही ॿी खेप आहे जेको सदर आरिफ अलवी पाण ई वफ़ाक़ी वज़ीरनि खे हलफ़ खणाए पियो। सदर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी खे हलफ़ खणाइण खां पोइ उन सां हथ बि मिलायो ऐं ख़ुशि ख़ैरात पिणु कई आहे। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।